बलूचिस्तान इलाइक़े हरनाई में मेजर जवान शहीद, 3 दहशतगर्द भी मारिजी विया। सिक्योरिटी फोर्सेस की गाड़ी ते बम हमले में मेजर जवान शहीद थी विया। शहीद मेजर मोहम्मद हसीब जी चकलाला गैरिजन रावलपिंडी में जनाज़े नमाज अदा। आर्मी चीफ समेत फौजी सिविल क़यादत की शिरकत। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त दहशतगर्दनि ऐं संदन मददगारनि ख़िलाफ़ जंग लाइ पुरअज़म आहिनि। जवाननि जूं क़ुर्बानियूं दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पुख्ते अज़म जो सबूत आहिनि। क़ौम दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाक फ़ौज क़ानून लागू कंदड़ इदारनि सां गॾु आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां नेशनल एक्शन प्लान जे एपिक्स कमेटीअ जो इजलास सूमर ते तलब। इजलास में आला फ़ौजी सिविल क़यादत ऐं वॾा वज़ीर शिरकत कंदा। अमन अमान जी मजमूई सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंधु दरिया मां 6 केनाल कढण वारे फ़ैसिले खे रद्द करे छॾियो। संदसि चवणु आहे त सिंध सां मुसलसल ढंगो वर्ताउ कयो वियो आहे। हुकूमत मुआहिदनि ते अमल न पई करे। पीपी सलाह मशवरे में शामिल नाहे। हू 6वीं तरमीम में मसरूफ़ हो त वफ़ा केनाल ठाहिण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वफ़ाक़ी सरकार जो केनाल ठाहिण लाइ अख़्तियार कयल तरीक़ो दुरुस्त नाहे। जुडिशियल कमीशन में भी सिंध खे बराबरी जी बुनियाद ते नुमाइंदगी न मिली आहे। हिक मुल्क में 2 निज़ाम नथा हली सघनि। चीफ जस्टिस ऐं आईनी बेंच जे सरबराह खे तकरारी न हुअणु घुरिजे। हुकूमत ज़राअत ऐं टेक्नोलॉजी जे शोबे खे नुक़सान ॾेई रही आहे। 4G टेक्नोलॉजी ते कूड़ ॻाल्हाए पियो वञे। इंटरनेट ऐं VPN बंदि करण ते ख़दशा आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारीअ जे पेर में 4 फ्रैक्चर आहिनि। संदसि सिहत ठीकु थियण में कुझु वक़्तु लॻी सघे थो। सिंध जी राजधानी कराची समेत 18 ज़िलनि में मकानी इदारनि जी नंढी चूंड में पीपी उम्मीदवार खे सरसी। JUIS समेत मुख़ालिफ़ आज़ाद उम्मीदवार पोइते इलेक्शन दौरान हिफ़ाज़ती इंतज़ाम निहायत सख़्त। वॾे अंग में पुलिस एहलकार मुक़रर। उमरकोट वेझो लिंग कांडारींदड़ वाक़ियो। वेशी शख़्स पंहिंजी 2 मासूम भाइटनि खे बेदर्दी सां क़तल करे छॾियो। सतराम दास मेघवाड़ कुहारनि जा वार करे 6 वरनि जे सुंदर ऐं 8 वरनि जे नरेंद्र खे क़तल कयो। वाक़े बाद पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। इलाइक़े में सोग वारो माहौल छाइजी वियो। चंबड़ वेझो लंजवाणी मरी बिरादरी जी 2 धुरनि में झेड़ो। हिक नौजवान क़तल, 1 ज़ख़्मी। वाक़े बाद मक़तूल जो मर्द ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। सिंध TV नेटवर्क तरफ़ां 1 दिसंबर ते मज़हबी भाईचारो असांजी सक़ाफ़त सिंधु दरिया असांजी मईशत जे सिरे हेठि ऐलानियल सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण लाइ तयारियूं जारी। मुख़्तलिफ़ शहरनि में अजरक ऐं टोपियुनि जा स्टॉल क़ाइम। मुख़्तलिफ़ शहरनि में सक़ाफ़ती कचहरियुनि ऐं मौसीक़ीअ जूं महफ़िलूं। सिंधी गीतनि ते रक़्स। इस्लामाबाद जे लोक विरसा मेले में सिंध जे सक़ाफ़त खाधे पारां पवेलियन क़ाइम। हथ जे हुनर, लोक मौसीक़ी ऐं सक़ाफ़ती रक़्स माण्हुनि खे मोहे छॾियो। KP जे गवर्नर फैसल करीम कुंडी तरफ़ां सिंधी सक़ाफ़ती पवेलियन जो दौरो। ऐं ऑस्ट्रेलिया पहिरीं T20 मैच में पाकिस्तान खे 29 रनसुनि तां शिकस्त ॾेई छॾी।